सवाल कयो मौला अली साईं खां त साईं मूंखे ॾे ख़बर उहा कहिड़ी औरत आहे जिन 3 घड़ियुनि में ॿार पैदा कयो। मूं तक़रीबन साईं डॉक्टर साहब वेठा त 6 महीननि खां पोइ ॿुधो आहे 6 महीने में बि जेकॾहिं औरत ॿार ॼणे इहो थी सघे थो, मुमकिन आहे। 9 महीना त पक्का हूंदा, पर 6 खां पोइ 7 में 8 में बि ॼणी सघे थी, बार थी तो वने मुकम्मल। प्यारा मुसलमान भाईरो हजरत मिद्र बिन दारम अर्ज कयो मौला अली साईं के उहा केड़ी औरत आ जिन 3 घड़ियुनि में बार पैदा कयो। हजरत मौला अली शेर खुदा फरमायो उहा हजरत बीबी मरियम हजरत ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा। एक घड़ीअ में अल्लाह ताला जी जात बाबरकात हुन दे रहम में बच्चो पैदा फरमायो। बी घड़ीअ में विलादत जो दर्द पैदा चो। 3 घड़ी में हजरत ईसा अलैहिस्सलाम दुनिया में हली आयो, पर पोजीशन इहा हुई जो दुनिया में ईंदे पान फरमायो मुझो नालो हजरत ईसा आए मां अल्लाह जो सच्चो नबी आहियां। बाकायदा ईंदे हजरत ईसा अलैहिस्सलाम गालायो ऐं एक घड़ीअ जो बाद मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मिद्र बिन दारम वरी हजरत अली साईं खां सवाल कयो मौला अली शेर खुदा दे ख़बर उहा केड़ी शय आ, उहा केड़ी चीज आ, उहा केड़ी जानदार शय आ जेका इंसानन मजा ना है, जिन्नन मजा ना है, हैवानन मजा ना है। ऐ हैदरे करार मलाइकन मजा काने का आहे बिन नंढड़ी, पर हुन आवाज दई पंजे सजे कौम के खौफ ज़दा करे छड़ियो, डिजारे छड़ियो, सजी कौम डिजी वई। उहा केड़ी शय आ? हजरत मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नु फरमायो ऐ मिद्र अल्लाह जे कुरान में सूरत नमला माकोड़ी वारी सूरत, उहा माकोड़ी जे पंजे माकोड़न के चयो पंजे राज के चयो। जदे हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जो लश्कर अची रयो हो, लश्कर अञा घणो परे हो, पर उन माकोड़ी लश्कर जो आवाज बुधो, हाथन जे पेरन जा आवाज, घोड़न जो आवाज, उठन जा आवाज बुधी यकदम पंजी माकोड़न के चई अजू जल्दी जल्दी पंजे डरन में दाखिल थी वनो, पंजे सुराखन में हलियो वनो। हजरत सुलेमान जे लश्कर जे हाथन जा हेडा पेरन अवा बर्दाश्त करे कोन सगंजो, उठन जा पेर, घोड़न जा पेर अवा चिपाट जी वनो, जल्दी जल्दी कयो डरन में हलियो वनो। पो सजी कौम डिजी वई, खौफ ज़दा थी वई। उहा माकोड़ी ही जे पंजे कौम के हजरत सुलेमान जे लश्कर जी खबर दिने। मिद्र बिन दारम वरी सवाल कयो साईं दे खबर उहा केड़ी शय आ जे हजरत आदम अलैहिस्सलाम के ॾाढी हवा के अल्लाह पाक मोकलियो बगैर मां पी जे, उहो वरी उहा केड़ी शय आ जेके रब करीम जी जात बगैर मां पी जे पैदा कयो। उन जी उम्र भी सभिनी में वडी आ, उम्र जो भी वडो आ, न को वो जिन्ना न को वो इंसान आ, न जानवर आ। बुधायो केरा? हजरत मौला अली शेर खुदा कुरान पाक जी आयत पढ़ी फबअसल्लाहु गुराबा। अल्लाह पाक वो कांग मोकलियो दुनिया में, कांग पखी पेरियों पेरियों आयो बगैर मां पी जे अल्लाह से उनके दुनिया में मोकलियो ऐं उन जो मां पी कोन। अल्लाह पाक सभिनी में कांग जी उम्र वडी रखी आहे। कांग ऐं नांग इनी बिनी जी उम्र वडी थी, कांग जी ऐं नांग जी उम्र वडी। हजरत ईसा अलैहिस्सलाम जे दौर में जेका हजरत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे दौर में जेका गारे सौर जे भर में तकबीर कही, पो ओ नांग जे मदीने जे साईं के गारे सौर में जेको आहे मुलाकात जे लाइ हजरत अबू बकर सिद्दीक़ के दंग आयो। इहो हजरत ईसा जे दौर जो साईं जी तकबीर ॿुधी मदीने जे साईं जे इंतजार में वेठो ज़ियारत जे लाइ। कांग जी नांग जी उम्र वडी थींदी आ। हजरत मिद्र बिन दारम मरी सवाल कयो
मौला अली शेर खुदा का तो वे बशयूं केड़ियों ने जेके हलन पयूं भियन कोन जो क्या मत हलंदियूं भियन जो कोन केड़ियों हजरत मौला अली शेर खुदा फरमायो सजे चंदन जेके पंजू मंजिलूं तय कन था अल्लाह जे हुक्म सा भियन कोन था रुकजन कोन था हलंदा रहन था जी ठीक आ तवा सच फरमायो वरी खबर जो वे बशयूं केड़ियों जेके हलन कोन जो जी खुदा पाक उनके जिते प्यारो आ उते बीठियूं हन हलन कोन जो हलंदियूं कोन हजरत मौला अली शेर खुदा फरमायो जिका आसमान भी जमीना जेका पंजे जाए ते मौजूदन जेके हलन कोन था एक जाए ते बई पीछू हन मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अल्लाह ताला जे प्यारे हजरत सोने मौला अली शेर खुदा वलियन जे सरदार फरमायो वो आसमान ए जमीना मिस्र बिन दारम वरी सवाल कयो आए हैदरे करार वे बशयूं केड़ियूं जिन जी मोहब्बत खत्म कोन थींदी जुदा थींदा वरी गडजी वेंदा हमेशा हमेशा गड रहंदा वे केरन हजरत मौला अली शेर खुदा फरमायो एकड़ो जिस्म आ बियो रूह आ यो रूह ऐं जिस्म पाण गड हूंदा कदे मौत इनन के थोड़ी देर जेला जुदा भी कयो तो वरी पाण में कब्र में वरी मिली था वजन कब्र में मिली वेंदा वरी इंसान जेरो थी तो पे इनन जी दोस्ती टूटण वारी ना है ये रूह जिस्म वरी क़यामत में भी गजा हुंदा ओ मुजा प्यारा दोस्तों मिस्र बिन दारम वरी सवाल कयो मौला अली शेर खुदा खां दे खबर वे बशयूं केड़ियों अल्लाह पैदा कयोन जेके पाण में गडबियूं न कदे पाण में दोस्त कोन थींदा हमेशा एक भेजे मुखालिफ रहंदा हजरत मौला अली शेर खुदा फरमायो एक मौत भी हयाती आई कदे पाण में दोस्त कोन थींदा हयाती उनकी मौत को नहीं दो मौत इंदो तो हयाती खत्म लिहाजा ये पाण में जुदा रहन था ये हिक न थींदा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मिस्र बिन दारम वरी सवाल कयो साईं भला बुधा उहा केड़ी शे आ जमादात में आ जमादात यानी पहाड़न में आ वो केड़ी शे आ जई जियरी शे दुनिया में मोकली जियरी शे पैदा कई जदे तो पान जेरी ना हजरत मौला अली साईं फरमायो वो शहाक जबल शहाक जबल जई हजरत सैयदना साले अलैहिस्सलाम जी उठ के जन्म जबल मजा जियरी उठ निकली आई जियरी उठ के जिन जन्म दिनो पैदा कयो ओ शहाक जबला मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो वरी मिस्र बिन दारम सवाल कयो आए हैदरे करार दे खबर हुआ केड़ी कब्र उहा केड़ी कब्र जेका पंजे मदफून के घुमाईंदी रही सैर कराईंदी रही वह कब्र केड़ी वो कब्र वारो केरा हजरत मौला अली शेर खुदा फरमायो वो हजरत सैयदना यूनुस अलैहिस्सलाम जेके हिकड़ी मच्छी गहे वई मच्छी जे पेट में हलिया हुआ मच्छी वरी बे मच्छी जे पेट में हली वई मुझा प्यारा दोस्तों साईं फरमायो 40 दिन ताईं हुआ मच्छी साईं के सैर कराईंदी रही हलाईंदी रही घुमाईंदी रही उन खां बाद वरी दरिया जे किनारे हजरत यूनुस इस्लाम केला तो या कब्र वा मच्छिया ए कब्र वारो हजरत यूनुस पैगंबर आहे अल्लाह नारे रिसालत शाने मुस्तफा जिंदाबाद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मिस्र बिन दारम सवाल कयो मौला अली शेर खुदा का साईं वा केड़ी ज़मीन आ जे जिंदगी में हिकड़ो दफो सिज ॾिठो वरी क़यामत ताईं सिज न ॾिसंदी वाकड़ी जमीन साईं फरमायो
त जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम फिरौन खां पंहिंजो लश्कर वठी ॿिए पासे रवानो थियो त साईं जे लश्कर में मर्द औरतूं जवान पोड़ा नंढा वॾा सभिनी जो तइदाद 6 लख हुयो। 6 लख जो काफ़िलो हो। पोइ जॾहिं नील दरिया जे किनारे आया त हाणे नील त वॾो दरिया हो, छोलियूं पियो हणे। हाणे केरु रहे? हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन नील दरिया जे मथां पंहिंजी लठ हीअं हई त 12 चश्मा थी विया, 12 रस्ता निकिरी आया। मुंहिंजा प्यारा अल्लाह जो शान, हेॾां पाणी बीठो आहे, हेॾां पाणी बीठो आहे, विच में रस्तो पियो वञे, पाणी हेॾां होॾां कोन थो थिए। ऐं हर साल ख़ैर सां कश्मीर जे दौरे ते वेंदो आहियां 15-20 ॾींहं। पोइ हिकिड़ो दफ़ो मूंखे वठी विया तता पानी, कश्मीर जो वाह वाह तता पानी, बंजूसा इंडिया जे बॉर्डर ते आहे। उते घणो असां हलियासीं तता पानी ते। उते मूं हिकिड़ी ख़ुदा जी कुदरत ॾिठी, जेको तता पानी जो नालो आहे। पानी वहे पियो चश्मे जो, हिकिड़े पासे हथ विझ त बर्फ, ॿिए पासे हथ विझ त हथ सड़ी वञे। तता पानी हिकिड़े पासे गरम पानी पियो हले, ॿिए पासे वरी थधो पानी पियो हले। पानी बि हीअं कॾहिं पिया, अजीब रंग आहे मुंहिंजे रब करी वियो। प्यारा मुस्लमान भाइरो, पानी भीजी वियो। साईं जा 12 कबीला हा, मूसा कलीमुल्लाह सां गॾु हर कबीले जे लाइ जुदा जुदा रस्तो ठही वियो। साईं जा कबीला गुजरी विया। पोइ जो पाणी हीअं थियो न, उहा हेठि ज़मीन उन सिज जो नज़ारो कयो। सिज ॾिठो, नील दरिया जो पाणी सुकंदो न आहे। मुंहिंजा प्यारा, उन ज़मीन जो आसमान जे सिज जा शुआ ॾिठा, सिज खे ॾिठो, वरी उहा क़यामत वरी पानी पानी सां मिली वियो। मुंहिंजा प्यारा, रस्ता ख़त्म थी विया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे लश्कर खे वठी उतां गुजरी। प्यारा मुस्लमान भाइरो, मिदर बिन दारम हज़रत अली साईं खां सवाल कयो, साईं क़ुरान में आ शय 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 उन ला शय, इहो शय छा आहे, ला शय छा आहे? हज़रत मौला अली शेर खुदा फरमायो, शेख मुराद मोमिना मुसलमान जे अल्लाह जे रसूल ते ईमान आंदो आ। रब तो फरमाए, मूं वटि इहा शइ आ, इहा बाक़ी रहण वारी शइ आ, ऐं जिन मूं रब खे मुंहिंजे महबूब खे न सुञातो, ला शइ उहे कुझु बि न आहिनि, ख़त्म थी वेंदा। रहंदो ओ जेको मूं रब ते मुंहिंजे महबूब ते ईमान आणी, उही तरंदा, उन्हनि जा बेड़ा पार थींदा जिन मूं ते मुंहिंजे महबूब ते ईमान आंदो। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मिदर बिन दारम वरी सवाल कयो, हैदर करार खां, साईं दे ख़बर उहा कहिड़ी शइ आहे जे मानी खाधी पर पाणी न पीतो? खाधो खाधाई उसूल हूंदो आहे त माण्हू शुरू में ढुक में पाणी पीअंदो आहे, आख़िर में पीअंदो आहे, विच में पीअंदो आहे, पर हुन ढो करे पेट भरे खाधो पर पाणी न पीतई। इहा कहिड़ी शइ? हज़रत मौला अली शेर खुदा फरमायो, जॾहिं फिरौन जादूगर मोकिलिया हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां मुक़ाबले करण जे लाइ, त उन्हनि जादूगरनि छा कयो, जादूगरी जा नांग छॾियऊं ज़मीन ते। उन्हनि जादूगरी जो मुज़ाहिरो करे फन जो हीअं जो छॾियऊं त रुगो नांग थी वियो मुल्क, रुगो नांग। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह खे अर्ज़ कयो, मुंहिंजा मौला ही छा? रब फरमायो, ऐ मुंहिंजा मूसा कलीमुल्लाह, मुंहिंजी ताक़त कुदरत ॾिस, या तुआरी लठ इन्हनि जे विच में उछलाए छॾ। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम लठ जो उछली त हुननि खां वॾो नांग बणिजी वई। नांग बणिजी वई, सभिनी नांगनि खे हड़प कंदी। वो सब नांग उन लठ खादा, वो भी नांग थी पई, खादा ही। हज़रत अली से फरमायो, उहा हज़रत मूसा जी लठी जी हेतिरा नांग खादा, खादई पर पानी न पी। वो हज़रत मूसा अलैहिस्सलाम वारी लठा। मुंहिंजा प्यारा, मिदर बिन दारम वरी सवाल कयो, ऐ मौला अली शेर खुदा, हिन सवाल जो जवाब दे त जॾहिं ॿार पंहिंजे अम्मा जे रहमतानी में जन्म वठंदो आहे, पैदा जो दौर शुरू थींदो आहे, त अॻ में शइ कहिड़ी शइ ख़ुदा ख़लक़ींदो आहे? मां जे रहम।
हजरत अली साईं फरमायो सब खां अग में अल्लाह साईं रीढ़ जी हड्डी खे पैदा फरमाईंदो आहे। बच्चे जी पेरी पेरी रीढ़ जी हड्डी ठहंदी आहे। वरी अर्ज के सोना दे ख़बर जॾहिं माण्हू फोत थी वेंदो आहे पोइ के त ॻरी वेंदा आहिनि, के त जहिड़ा रहंदा आहिनि, के कीअं के कहिड़े हाल में, पर साईं दे ख़बर त क़ब्र में बाक़ी मुर्दे जी आख़िरी हड्डी कहिड़ी बचंदी? साईं फरमायो उहा बि रीढ़ जी हड्डी। रीढ़ जी हड्डी कब्र में उहा सलामत रहंदी, आखिर ताईं रहंदी। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो ऐं मां जे रहम में भी अहिड़े नमूने सां मुंहिंजा प्यारा दोस्तो हाणे मित्र बिन दारम जो साईं भला हाणे उथी बि हज़रत अली साईं उथी बीठो। पोइ हज़रत अली साईं खे भाकुर पाए पेशानी ते चुम्मी ॾेई पाण फरमायूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमायूं सच फरमायो मदीने जे साईं अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा अना दारुल हिकमा व अलीयुन बाबुहा। अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है, तू कुफ्र की बदी है, मेरा अली इस्लाम का बाज है। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी। प्यारा मुसलमान भाइरो हाणे पाण चवण लॻो मित्र बिन दारम चवण लॻो मौला अली साईं सोना अबू बकर सोना फारूक आज़म अवां गॾिजी हलो ताणे मूंखे रसूलुल्लाह जी क़ब्र मुबारक जी हाज़िरी करायो। यार हीअ दिलि तड़पंदी हुई पर मूंखे क़ौम न छॾियो, मां महबूब खे ॾिसां हा ॾिसी ईमान आणिया हा पर मूंखे क़ौम न छॾियो। हाणे वठी हलो मदीने जे साईं जी क़ब्र जी हाज़िरी सभई हली ॾियूं। जॾहिं हुन जी नज़र मुंहिंजे महबूब जे क़ब्र मुबारक ते पई आहे दिल जो दिल में चवण लॻो रसूलुल्लाह जे रोज़े जो, रसूलुल्लाह जे रोज़े जो हुजां दरबान मदीने में चवे थी दिल त दिल बर जो हुजां मेहमान मदीने में। अखियुनि वेही ॾिसां रोज़ो हुजन नज़रों निज़ारन में, हुजन नज़रों निज़ारन में, वो मुनारन में वेठो न्यारिया, मुनारन में वेठो न्यारिया मिसल मस्तान मदीने में। दरियूं दरवाज़ा दिल बर जा वता चुमदो दीवारों दर, वता चुमदो दीवारों दर। अचे आसास अखड़ियन खे, अचे आसास अखड़ियन खे पुलहे अरमान मदीने में। उदासी अब्दुल्लाह रखे तू आस अंदर में, उदासी अब्दुल्लाह रखे तू आस अंदर में। पेरां दी शल रखन पैंजे, पेरां दी शल रखन पैंजे, पुपने आस्तां मदीने में। रसूलुल्लाह जे रोज़े जो, रसूलुल्लाह जे रोज़े जो हुजां दरबान मदीने में, हुजां दरबान
मदीने में। प्यारा मुसलमान भाईरो साहबा किराम फरमाइंदा जो अंदर आयो आ मदीने जे साईं जे कब्र मुबारक ते नजर पईया पेरा दिए ओ मुझा प्यारा पेरन मुबारकन वाले पासे उता खां वेही सरकार जे दरबार में कलमो पढ़ाई अर्ज कई वावा बाबू बजन तोखे ॾिठो वावा उन्हनि जो शान जिन तुझे सोहबत में गुजारियो जिन तुझो कचेरियूं ॿुधाए ॿुधियूं मुझा महबूब दिल जो इरादो हो तो सा मिलना कौम मजबूर कयो कुआं में उछलाए छॾियूं ए मुझा महबूब हाणे मुझे दिल जी आरज़ू आ मुझे दिल जी तमन्ना है तो मुझा हबीब अवां जे पेरां दी दफन थिया अवां जे मुल्क में रहा अवां जे देश में रहा मां होॾे ज़ाहिर तव्हां सां न मिली सघियो आहियां पर हाणे क़यामत ताईं तव्हां जे कदमन में रहा कदमों में मुस्तफा के मेरा मज़ार होता कदमों में मुस्तफा के मेरा मज़ार होता मैं वो खाक पाक होती मैं खाक सार होता वो खाक पाक होती मैं खाक सार होता कदमों में मुस्तफा के मेरा मज़ार होता जी जो किरियो हुन जो रूह परवास थी रसूलुल्लाह जे कदमन में पंहिंजी जान कुर्बान करे वियो जन्नतुल बकिया में असां उन खे दफन कयो पहिरां ॾींहुं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो उन शख्स गवाही ॾिनी त वाह वाह अवां जो नबी वाह वाह अवां जो हबीब वाह वाह अवां जो रसूल त मुंहिंजा प्यारा अल्लाह खे बि यादि कयूं पंहिंजे वालिदैन ऐं पंहिंजे प्यारे महबूब सां बि वफ़ा जो सबूत करे सलात पढ़ंदा हलो दरूद सलाम में यादि कंदा हलो महबूब जे तरीक़े ते हलो साईं जे नक्शे कदम ते हलो साईं जे सुन्नतुन खे जिंदा कयो अल्लाह कंदो का बि ताक़त तव्हांखे लोॾे न सघंदी अल्लाह कंदो ॾींहुं क़यामत ताईं आबाद ऐं शाद हूंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो हाणे दिलि थी चए त साईं इमाम शाह खां हथ ॿधी माज़रत कयां पौणो 1 खां टाइम मथे थी वियो आहे ऐं ख़बर आहे त रोज़ो रखणो पवंदो आहे कराची होटल वग़ैरह जी मानी न बहरहाल टाइम बि अल्हम्दुलिल्लाह सुठो निकिरी वियो आहे हाणे साईं खां माफ़ी थो वठां मौला अली साईं जो वाक़ियो बुधायोसी अल्लाह पाक अजो की महफिल के कबूल फरमाए रब अदा मोहम्मद साबर साहब जे इन खर्च खे कबूल फरमाए अल्लाह से उनके रिज़्क रोजी में बरकत फरमाए जेके भी तवा जिता जिता आया हो खुदा कंदो अवां जा घर आबाद हुंदा अवां बच्चन बारन सुजो आबाद हुंदो अल्लाह से तवा के बीमारी मुसीबतन आफतन शामतन का बचाइंदो या नबी